अस्सलामुअलैकुम दोस्तों जावेद चयो त हिकु ॾींहुं जॾहिं मूं पंहिंजी डाक में आयल ख़त ॾिठो त हैरान थी वियुसि। ख़त ते सिंध जे हिकु परे पियल ॻोठ जी मोहर लॻल हुई। जॾहिं मूं ख़त खोलियो त उन में लिखियलु हो, मोहतरम अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो अलाबख्श चांडियो आहे। शायदि तव्हां मूंखे विसारे वेठा हुजो। अचो त तव्हांखे यादि ॾियारियां, कुझु साल अॻु हैदराबाद खां लाहौर वेंदे रेल जे सफ़र में तव्हां मुंहिंजे भर सां वेठा हुआ। असांजे विच में घणियूं ॻाल्हियूं थियूं हुयूं। ॻाल्हियुनि दौरान मालूम थियो हो त तव्हां शिकार कंदा आहियो ऐं उन खां पोइ जुदा थियण वक़्तु मूं तव्हां खां तव्हांजो पतो वठी वरितो हो। अॼु केतिरनि ई सालनि खां पोइ मूं ते हिकु अहिड़ी मुसीबत अची वई आहे जो मूंखे तव्हांखे यादि करणो पियो आहे। तफ़सील तव्हां जॾहिं तशरीफ़ आणींदा ऐं त मुलाक़ात में अर्ज़ु कंदुसि। उमेद आहे त तव्हां हिन नाचीज़ जी दरख़्वास्त ते ज़रूरु तशरीफ़ आणींदा ऐं मूंखे हिन मुसीबत मां निजात ॾियारींदा। अॻिते अलाबख्श चांडियो जो पूरो पतो लिखियलु हो। ख़त पढ़ंदे ई मूंखे ट्रेन जो इहो सफ़रु यादि अची वियो ऐं साॻिए वक़्तु अलाबख्श जो प्यार भरियो चहिरो बि मुंहिंजे नज़रनि आॾो फिरणु लॻो। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त अलाबख्श खे असां शिकारियुनि सां कहिड़ो कमु पइजी वियो आहे, छो त ख़त में न कंहिं जानवर जो ज़िक्र हो ऐं न ई वरी कंहिं जंग जो। ख़ैर, मूं इहो ख़त पंहिंजनि दोस्तनि खे ॾेखारियो त हू चवणु लॻा, सिंध मां असांजे हिकु भाउ असांखे मदद लाइ सॾु कयो आहे। जेको बि हुजे असांखे ज़रूरु वञणु घुरिजे। तंहिं करे असां सिंध वञण जी तयारी शुरू करे ॾिनी। कुझु ज़रूरी कम पूरा करण में 2 ॾींहं लॻी विया। 3 ॾींहं असां पंहिंजो मुख़्तसिर सामान खणी गाॾी में सवार थी रवाना थी वियासीं। अलाबख्श खे असां पंहिंजे अचण जी ख़बर अॻु में ई ॾेई छॾी हुई। तंहिं करे जीअं ई असां स्टेशन ते पहुची गाॾी मां लथासीं त अलाबख्श हिकु बैलगाॾी ऐं गाॾीबान सां गॾु स्टेशन खां ॿाहिरि असांजो इंतज़ारु करे रहियो हो। अलाबख्श वॾी मोहबत सां असां सां मिलियो। गाॾीबान असांजो सामान बैलगाॾी ते रखियो ऐं पोइ असां बैलगाॾी में वेही अलाबख्श जे ॻोठ ॾांहुं रवाना थी वियासीं। रस्ते में असां अलाबख्श खां पुछियो त आख़िर इहो कहिड़ो मसइलो आहे जंहिं करे हू एतिरो परेशान आहे। अलाबख्श चवणु लॻो, कुझु वक़्तु अॻु मूं पंहिंजे घर जे पुठियां हिकु खूह खोटरायो हो, पर कुझु फुटनि जी खोटाई खां पोइ हेठियां तमामु सख़्तु पथरीली ज़मीन निकिरी आई। तंहिं करे मूं उहो खॾो ईअं ई छॾे ॾिनो हो ऐं ॿी जाइ ते खूह खोटरायो। पोइ आहिस्ते आहिस्ते उहो खॾो झाड़ियुनि ऐं झंग सां भरिजी वियो। हाणे कुझु ॾींहं खां उन खॾे मां अजीब आवाज़ूं अचणु लॻियूं आहिनि। डप जे करे को बि माण्हू उन पासे वञण लाइ तयार ई न आहे। मुंहिंजे ॿनी जा मज़हारी बि कमु छॾे हलिया विया आहिनि। माण्हू चवनि था त इहे भूत प्रेत जूं आवाज़ूं आहिनि। मज़दूरनि जे वञण करे मां तमामु घणो परेशान थी वियो आहियां। तंहिं करे तव्हां भाइरनि खे तकलीफ़ ॾिनी आहे। मूं पुछियो, भाउ अलाबख्श, तव्हां झाड़ियुनि खे हटाए ॾिठो न आहे त अंदरि छा आहे? अलाबख्श चयो, साईं, असां त डप जे करे उते वञण जी हिमत ई नथा करियूं। अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे कंदे असां अलाबख्श जे घर पहुतासीं। उहो हिकु सादो देहाती तर्ज़ जो घर हो। उन वक़्तु शाम थी चुकी हुई। असां अलाबख्श खे चयो त असांखे उहो खॾो ॾेखारे। अलाबख्श चयो, साईं, तव्हां सफ़र खां थकिजी पिया आहियो। पहिरीं वेझी ताज़ा थी वञो, पोइ मानी खाओ ऐं अॼु राति आराम करियो। सुबुह जो खॾो ॾिसंदासीं। घर जे सहन में खटूं पयूं हुयूं। मानी खाइण खां पोइ असां खटनि ते वेही पियासीं। घणी देरि ताईं अलाबख्श सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। पोइ अलाबख्श असांखे आराम करण लाइ चई घर जे अंदरूनी हिसे ॾांहुं हलियो वियो। असां खटनि ते लेटी पियासीं ऐं सोचणु लॻासीं त ख़बर न आहे ही कहिड़ी मुहिम आहे ऐं उन खॾे मां आख़िर छा निकिरंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचींदे सोचींदे असां निंड में हली वियासीं।
सुबुह उथियासीं, नाश्तो कयो ऐं पोइ अलाबख्श सां गॾु खॾे ॾांहुं हलियासीं। घर जे पुठियां ई अलाबख्श जो खजूरनि जो बाग़ ऐं खेत हुआ। उते ई उहो खॾो बि हो। झाड़ियुनि ऐं झंग खॾे खे अहिड़ी तरह ढके छॾियो हो जो मथां ॼण छित ठही वई हुजे। अलाबख्श असांजी मदद लाइ ॻोठ मां कुझु माण्हू बि सॾे वरिता हुआ, जेके लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी हिकु पासे बीठा हुआ। असांजे चवण ते कुझु नौजवान खॾे जे मथां वारियूं झाड़ियूं हटाइण लॻा। असां पंहिंजा हथियार खणी हर हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु बीठा हुआसीं। जॾहिं झाड़ियूं हटायूं वियूं त उन्हनि खे हटाईंदड़ नौजवान सख़्तु डिॼी पोइते हटी विया। असां अॻिते वधी खॾे में जाती पाती जेको मंज़र ॾिठो उन सां असांजा बि रूंगटा बीह रहिया ऐं असां बि डिॼी वियासीं। खॾे अंदरि सवें ज़हरीला नांग हेॾां होॾां रींगंदा पिया हुआ। उन्हनि जी फुंकार सां अजीब शोर पैदा थी रहियो हो। उहे ई आवाज़ूं हुयूं जिन खे ॿुधी माण्हू डिॼी वेंदा हुआ। असल में हुन खॾे जे भरपासे जे इलाइक़े जे नांगनि पंहिंजो घर बणाए छॾियो हो। ॾींहं जो उहे खॾे में लिकल रहंदा हुआ ऐं राति जो ऊंदहि थियण ते पंहिंजे शिकार लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआ। असां फ़ौरन नांगनि ते फायरिंग शुरू करे ॾिनी। गोलियुनि जी तड़तड़ाहट ऐं नांगनि जी पुकार सां कन ते कन न ॿुधिबो हो। असां नांगनि जे मथनि खे निशानूं बणाए रहिया हुआसीं। जंहिं नांग खे गोली लॻंदी हुई उन जो मथो टुकर टुकर थी वेंदो हो। कुझु नांग खॾे मां निकिरी भॼण जी कोशिशि कंदा हुआ, पर पुठियां बीठल लठ बिरादरनि पंहिंजे लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां उन्हनि खे कुचले छॾियो। अधु कलाक जे इन जंग में सवें नांग मारिजी विया। असां आख़िरी नांग जे मरण ताईं फायरिंग जारी रखी। जॾहिं सभु नांग ख़तमु थी विया त मज़दूरनि खॾे खे मिटी सां भरे छॾियो। अहिड़ी तरह मुर्दा नांग खॾे में ई दफ़न थी विया। हिन मुसीबत जे ख़ात्मे ते अलाबख्श बेहदि ख़ुशि थियो। असां 4 ॾींहं ताईं उते महिमान रहियासीं। अलाबख्श असांजी वॾी ख़ातिरदारी कई। जॾहिं असां मोकिलाइण लॻासीं त अलाबख्श असांखे खजूरनि जा 3 थेला बि ॾिना त ही सौगात साण खणी वञो। पोइ हू असांखे बैलगाॾी में स्टेशन ताईं छॾणु आयो। असां गाॾी में वेठासीं ऐं लाहौर ॾांहुं रवाना थी वियासीं। दोस्तो, ही हुई ॿिनि दोस्तनि जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।